ब्रेकिंग न्यूज़ अवासा जामशोरे में शेयर कंदासीं। जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी के मुलाज़िमत पारां रिहायशी कॉलोनी जा मसला हल थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी के मुलाज़िमत पारां रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे, जे सबब ट्रैफिक मुअतल थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मामले जो नोटिस वठी कॉलोनी जा मसला हल कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवासा जामशोरे में शेयर कई पिया। जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी के मुलाज़िमत पारां रिहायशी कॉलोनी जा मसला हल थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी के मुलाज़िमत पारां रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे, जे सबब ट्रैफिक मुअतल थी वई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मामले जो नोटिस वठी कॉलोनी जा मसला हल कया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवासा जामशोरे में शेयर कई पिया। जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी के मुलाज़िमत पारां रिहायशी कॉलोनी जा मसला हल थियण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।